बोर गुज़री वई पर भांसदाबाद वेझो बोर सबब मुतासिर थियल रेलवे ट्रैक अञा ताईं बहाल न थी सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिब भांसदाबाद खां सेवण ताईं 24 किलोमीटर रेलवे ट्रैक 3 महीना गुज़रण बावजूद बि बहाल न थियो। मंछर ढंढ जे ॿोॾ वारे पाणी खे सिंधु दरिया में ख़ारिज करण लाइ रेलवे ट्रैक खे 15 मुख़्तलिफ़ हंधनि तां कट ॾिना विया हुआ। कट लॻण सबबि मोहनजोदड़ो एक्सप्रेस, खुशहाल खान खटक ऐं बुलान मेल समेत ॿियनि ट्रेनुनि जी अचवञ 3 महीननि खां मुअतल आहे। ज़रियनि जो चवणु आहे त भांसदाबाद खां सेवण ताईं 24 किलोमीटरनि ताईं रेलवे ट्रैक जी बहालीअ जो कमु सुस्त रफ़्तारी सां कयो पियो वञे। आराज़ी, बूबक, शेख, बालू लाशारी, लकीशा सदर, भगोटोड़ो, जबल समेत मुख़्तलिफ़ 15 हंधनि तां लॻल कट बंदि करण जो कमु जारी आहे। रेलवे ज़रियनि जो चवणु आहे त रेलवे ट्रैक भांसदाबाद खां सेवण ताईं गैर फ़ाल आहे। 10 खां 15 ॾींहनि ताईं ट्रैक बहाल कयो वेंदो।